मीरो ख़ान में सूफ़ी फ़कीर गामण गमगुसार जो छटियों उर्स अक़ीदत एहतराम से मल्हायो वियो। रिपोर्ट करे रहा है सफ़दर तुनियो। सूफ़ी जो पैगाम अमुन मोहब्बत ऐं प्यार वारो हूंदो आहे। दरगाहुनि तां मिलंदड़ तसौफ़ वारे पैगाम ज़रिए इंसान ज़ात मां नफ़रत ख़त्म करे उन्हनि में अमुन प्यार मोहब्बत ऐं भाईचारो क़ाइमु करे सघिजे थो। सूफ़ीज़म वारे पैगाम जी रोशनी सां मीरो ख़ान समेत समूरे इलाइक़े जे इंसाननि मां नफ़रत ख़त्म करे उन्हनि में मोहब्बत क़ाइमु करण वारो किरदारु अदा कंदड़ सूफ़ी फ़कीर गामण गणगुसार जो 36हों उर्स निहायत अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें सिंध बलोचिस्तान खां हज़ारे अक़ीदतमंदनि शिरकत कई। जॾहिं त सूफ़ी फनकारनि राग चई महफ़िल में वेठरनि ते वजिद तारी करे छॾी। उन मौक़े ते आयल आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त फ़कीर गामण साईं बज़ाहिरी त न मदरसे में पढ़िया आहिनि, न वरी कंहिं तालीमी यूनिवर्सिटी या कंहिं कॉलेज में ई, पर पंहिंजे हादी पंहिंजे मुर्शिद फ़कीर गमगुसार साईं उन ते एॾी वॾी महिरबानी कई, एॾी वॾी उनखे रियाज़त ऐं मुजाहिदा कराया जो हू बादशाह खे तमामु घणो इल्मु जेको आहे अता थी वियो, जेके लुदनी इल्मु चइजे कुदरती इल्मु जेको अता थींदो आहे। ही जेके दरगाहूं आहिनि हिते मोहब्बत जो पैगाम ॾिजे थो। जेको बि विराग आवाज़ ज़रिए पंहिंजो पैगाम पहुचाए थो, जेके ॿुधंदड़ नाज़रीन हिते अचनि था ॿुधनि था, उहो हिते मोहब्बत पेराए पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि खे इहो चवंदो आहे जेके ही दरगाह आहिनि इहो अमन जो पैगाम आहे। इते हली जेके बि प्रोग्राम थियनि उते हलो मोहब्बत हलियो तूं हासिलु कयो त नफ़रतूं इहे मज़हब वारियूं ख़तमु थियनि जंहिंमें जहिड़ा आहिनि। जेके बि सिंध में दरगाहूं आहिनि त मेन शयूं आहिनि ॿ इंसान जे लाइ जेके सूफ़ीअ जो पैगाम उन्हनि ते आहे। हिकु अलाह पाक सां वाइदो अलस्त बिरबकुम कालू बला, ऐं ॿियो आहे अलाह पाक जी अमानत इंसाननि ते नाज़ुल थियल। ऐं सूफ़ी उहो पैगाम ॾींदो आहे ऐं उहो कामयाबी जो पैगाम आहे, उन में अमन मोहब्बत जो पैगाम आहे। ऐं जेके बि तसौफ़ जूं जेके बि दरगाहूं आहिनि तक़रीबन इन ई राह जी इन ई हक़ीक़त जो दर्स ॾींदियूं आहिनि ऐं इन में ई असांजी कामयाबी आहे। अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं कलंदर लाल शहबाज शाह इनायत शहीद ऐं असांजे गावण फ़कीर साईं इहो ई पैगाम ॾिनो आहे त मोहब्बत कयो, नफ़रतूं मिटायो। इंसान ज़ात सां नौजवान नस्ल खे असां इहो ई पैगाम ॾींदासीं त मोहब्बत ऐं प्यार अहिड़े प्रोग्रामनि में शामिलु थियो। सिंध जे धमाका थिया आहिनि पोइ बि माना माण्हू ॾिसो तव्हां पाण मेराकू ॾिसो था त असां जेतिरा बि दुश्मन ड्राइण जी कोशिशि कंदा असां उन तरफ़ उते वधाईंदासीं। असांजो इहो ई पैगाम त मोहब्बत ऐं अमन ऐं प्यार भाईचारो। सिंध हुकूमत खे असां गुज़ारिश था कयूं अहिड़ियूं प्रोग्रामूं हर जॻह में थींदा रहनि। असांजे मीरो ख़ान में काफ़ी घटि प्रोग्राम थियनि था। हुन जो वधीक चवणु हुयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, कलंदर लाल शहबाज, सचल सरमस्त, सूफ़ी शाइनात ऐं सूफ़ी गामण फ़कीर जो पैगाम इंसान ज़ात जी बहितरी लाइ आहे। तसौफ़ जे पैगाम ते अमल करण सां इंसान ज़ात मां नफ़रत झेड़ा ख़त्म थियण सां अमुन मोहब्बत ऐं प्यार क़ाइमु थींदो। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफ़दर तुंहिंजो आवाज़ टी न्यूज़ मीरो ख़ान।